नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। इस्लामाबाद जे मक़ामी अदालत पीटीआई बानी बुशरा बीबी ख़िलाफ़ मुबैना गैर शरई निकाह केस में फ़र्द जुर्म लागू करण जी तारीख़ मुक़रर करण जो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। सिविल जज कुदरतुल्ला लिखत में हुकुमनामो जारी कयो, जंहिं में लिखियो वियो आहे त केस बाबति समूरनि दस्तावेज़नि जूं कापियूं जवाबदारनि खे फ़राहम कयूं वियूं आहिनि। हुकुमनामे में लिखियो वियो आहे त पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी ते फ़र्द जुर्म 10 जनवरी ते लागू कयो वेंदो। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। इस्लामाबाद जे मक़ामी अदालत पीटीआई बानी बुशरा बीबी ख़िलाफ़ मुबैना गैर शरई निकाह केस में फ़र्द जुर्म लागू करण जी तारीख़ मुक़रर करण जो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। सिविल जज कुदरतुल्ला लिखत में हुकुमनामो जारी कयो, जंहिं में लिखियो वियो आहे त केस बाबति समूरनि दस्तावेज़नि जूं कापियूं जवाबदारनि खे फ़राहम कयूं वयूं आहिनि। हुकुमनामे में लिखियो वियो आहे त पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी ते फ़र्द जुर्म 10 जनवरी ते लागू कयो वेंदो।